हिकिड़ी करारदाद आहे असांजे फंक्शन में मुतालबा आहिनि। तालुका काउंसिल खां असां इहो मुतालबो था कयूं त सफ़ाई वारे अमले में इज़ाफ़ो कयो वञे। शहर असांजो तमामु वॾो आहे, उनजे सफ़ाई लाइ जेतिरा भंगी जेतिरा सफ़ाई जे लाइ मज़दूर रखियल आहिनि उहे तमामु थोरा आहिनि। उन्हनि जो तइदाद कम अज़ कम 20 कयो वञे त जीअं हर 4 कलाक या 5 कलाक जे अंदरि हिकिड़ियूं 5 ॼणनि जूं टीमूं जेके आहिनि सुबुह खां शाम ताईं कमु करे सघनि। तालुका काउंसिल जे ताउन सां ई जेको असां हफ़्ता सफ़ाई मल्हायो उहो अॼु हिन इख़्तितामी तक़रीर सां पुॼाणी ते पहुतो आहे, लेकिन सफ़ाई मुकमल थी वञे, गंदगी ख़तमु थी वञे, इहो हिन जो हक़ीक़ी मक़सदु बि कोन हो। असांजे वस जी ॻाल्हि बि आहे कोन की असल में थोरो सम्झण में ग़लती थी या सम्झाइण में ग़लती थी आहे। प्रोग्राम इहो हो त पब्लिक ताईं इहो पैगाम पहुचे त भई सफ़ाई शहर में थियणु खपे। उन में हर माण्हू पंहिंजी ज़िमेवारी निभाए, जंहिंजो जेतिरो वस हुजे। असां सिर्फ़ु कंहिं हिकिड़े इदारे जे मथे में हणी छॾियो आहे त हू नथा कनि, ईअं न आहे, पर इन में के ज़िमेवारियूं असांजियूं आहिनि। उन लाइ असां रैली जे ज़रिए पैगाम ॾिनो, सफ़ाई मुहिम जो इफ़्तिताह थियो। उन खां पोइ हिकिड़ो पंपलेट शाया कयो, उहो तव्हांखे बि हाणे सभिनी खे रुॻो घर घर में पहुचाइबो। उन में नसीहतूं लिखियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु कुझु स्टिकर आहिनि, उन में बि सफ़ाई जो पैगाम आहे। उन सां गॾोगॾु ॿारनि में हिकु तक़रीबी मुक़ाबिलो हो। उन खां अलावा सफ़ाई मुहिम में हिकिड़ो वणकारी जो शोबो बि हो, पर हीअ मौसम वणकारी जी न आहे, इन करे उनखे असां थोरो मुलतवी कयो आहे। शजरकारी जे अगरि सफ़ाई मुहिम में असां को बि चंदो या डोनेशन न कयूं, इन लाइ चंदो न कयोसीं जो असांखे सिजो थिए त इहा शइ असांजे वस जी न आहे। पैसो वठंदासीं माण्हुनि खां, कमु न थी सघंदो, सुभाणे असांखे माण्हू टोकींदासीं साईं तव्हां चंदो वठी विया, सफ़ाई तव्हां कई कोन। तो असां कंहिं खां बि इन सिलसिले में का डोनेशन कोन वरिती आहे। असांजे शहर जे हिकिड़े दीवान डोनर सिर्फ़ु शागिर्दनि जे इनाम लाइ असां 3000 पंहिंजी डोनेशन कई आहे ऐं हिकिड़े दीवान नंदलाल बहिराणी साहब 500 रुपए जी डोनेशन कई आहे पंपलेट विराइण जे लाइ। सेठ पेशूमल आलमाणी साहब 2000 पंहिंजी इनाम जे सिलसिले में डोनेशन कई। बाक़ी कंहिंखां पोइ मुहिम जे सिलसिले में पब्लिक खां असां रुपयो बि न वठण जो प्रोग्राम। तालुका काउंसिल असां सां 10,000 रुपए जो ताउन कयो आहे, जंहिंमें रोड तां मिटी खणाइण आहे ऐं कुझु ॾींहं स्टाफ में इज़ाफ़ो आणे उन्हनि जी ॾियारी डेली ते जेको उन्हनि खे तारीख़ तक़रीबन 10,000 रुपए असांजे वस में जेकी कुझु हो जेतिरो कयो था अञा बि इनशाअल्लाह कंदा रहंदासीं। तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां शिरकत बि कई, ख़ासि करे शागिर्दनि हिन में सुठो हिसो वरितो आहे। उमेद त शागिर्द बि सफ़ाई जे कम में कुझु महिनत कंदा, घर में हिदायत कंदा पंहिंजे घर वारनि खे, उमिड़ियलु अॻिड़ियुनि खे, सफ़ाई गंद न फैलाइनि, सफ़ाई में को किरदारु था कनि।